नाज़रीन, नौशर फिरोज़ जे BISP सेंटर ते जेका औरतुनि जी रश लगी पई आहे इहा तव्हांखे नज़र अचे पई। जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट जा जेके पैसा गवर्नमेंट मोकिलिया आहिनि उहे वठण जे लाइ हिते इहे कम्यूनिटी हॉल में औरतूं आयल आहिनि। ऐं हिते जेके बि BISP सेंटर ते जेके हितां मशीनुनि वारा मुक़ररु थियल आहिनि उहे कंहिं बि औरत खे बिना पैसनि जे जेके कटौतीअ जे उहे पैसा मुकमिल तौर ते न पिया ॾियनि। ऐं केतिरनि ई औरतुनि जी इहे दावूं कयूं आहिनि त असांखे 1000 रुपए खां वठी करे 2000 रुपया ताईं कटौती करे रहिया आहिनि। इन्हनि समूरनि जो इहो मुतालबो आहे त जॾहिं असांखे हुकूमत पारां इहे समूरा पैसा मुकमिल तौर ते असांखे मिलणु खपनि जेके असांजे लाइ आयल आहिनि। इन्हनि जो वधीक इहो बि चवणु आहे त इंतिज़ामिया पारां हिते पीअण जे साफ़ पाणीअ सां गॾोगॾु कंहिं बि अहिड़ी क़िस्म जी सहूलियत मुयसरु करे न ॾिनी वई आहे जेका हिते जेका औरतूं अचनि थियूं सख़्तु गर्मीअ में उन्हनि खे पीअण जो पाणी बि न पियो मिले। इन्हनि जो इहो चवणु आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट जे हिन सेंटर ते जेका रश आहे उन रश में असांखे इंतिज़ाम जेके आहिनि असांजा उहे सही तरीक़े सां हुकूमत कराए ॾिए हा। इन्हनि जो वधीक इहो चवणु आहे त जेके असांजा पैसा कटौती करे असां सां नाजाइज़ी कई पई वञे उहे असांजा पैसा वापसि कराए वञनि। कैमरा टीम सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध TV न्यूज़, नौशरो फिरोज़।